अस्सलाम वालेकुम दोस्तों खैर सां मुंहिंजो चैनल मोनीटाइज़ थी चुको आहे। इहो चैनल मूं कॾहिं ठाहियो हुयो ऐं कॾहिं मोनीटाइज़ थियो आहे इहो हाल हक़ीक़त तव्हांखे मां इन एपिसोड में ॿुधायां थो, इन नंढड़ी वीडियो में ॿुधायां थो। अॼु ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में वीडियो न आहे, हीउ चैनल जे बारे में आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे काफ़ी अहिड़ा माण्हू काफ़ी हूंदा असांजे चैनल ते जंहिंखे यूट्यूब जो शौक़ु हूंदो, उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई मिलंदी मुंहिंजी इन वीडियो सां। थोरो गौर सां इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼो सम्झ में अचे। दोस्तों मुंहिंजो नालो आहे शाहिद खुसो। तव्हां रोज़ु मुंहिंजा वीडियोज़ ॾिसंदा आहियो। तव्हांजूं लख महिरबानियूं आहिनि, करोड़े तव्हांजा कुर्ब आहिनि, तव्हां सिंधी भाउरनि जा लखे कुर्ब आहिनि। तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मुंहिंजा वीडियो ॾिसंदा आहियो, मूंखे सपोर्ट कंदा आहियो। असल में 2017 में मां पहिरियों यूट्यूब चैनल स्टार्ट कयो हुयो। उहो यूट्यूब चैनल मुंहिंजो मोनीटाइज़ न थियो। वरी 2019 में उन खे मूं बंदि करे छॾियो। 2019 में हिन यूट्यूब चैनल खे मूं वरी स्टार्ट कयो ऐं काफ़ी अर्सो इन ते मां कमु कंदो रहियुसि। इहो मोनीटाइज़ थी वियो, वरी डीमोनीटाइज़ थी वियो, छो त यूट्यूब जूं पॉलिसियूं सख़्तु हूंदियूं आहिनि। मूंखे उन जी पूरी ॼाण न हुई। मां वॾी महिनत कंदो रहियुसि, कोशिशि कंदो रहियुसि, छो त मां कोई एॾो करोड़पति या अमीर न आहियां। मां हिकिड़े पंहिंजे मतिलबु यूट्यूब इन जे लाइ ठाहियुमि त थी सघे थो कुझु इन में मतिलबु हर कोई इहा ई सोच सां ईंदो आहे त उनजा घर जा मतिलबु माली जेको आहे न कुझु थी पवे, घर जो मतिलबु सफ़र गुज़र अॻिते सुठो हले, इन जे लाइ हर को महिनत कंदो आहे। मां बि इन सोच सां आयुसि त मां महिनत कयां, अॻिते मन थी सघे थो को असांजो बि सितारो खुली पवे। 2021 में मोनीटाइज़ जेको मुंहिंजो चैनल थियो 20 खां 21 ताईं, उहो डीमोनीटाइज़ थी वियो पॉलिसियुनि जे लाइ। पॉलिसियूं कुझु अहिड़ियूं सख़्तु, मूंखे उनजी ॼाण न हुई, मां उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी करे वेठुसि ऐं चैनल मुंहिंजो डीमोनीटाइज़ थी वियो। कुझु दिलि टुटी पई, मां यूट्यूब चैनल ते कमु बंदि करे छॾियो। अहिड़े हिसाब सां वरी 2022 में वरी स्टार्ट कयो यूट्यूब चैनल ते कमु ऐं वॾी महिनत कई। हक़ीक़त पुछो न, यूट्यूब चैनल ते महिनत कंदो रहे माण्हू, हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदो आहे। वॾी महिनत कंदे कंदे नेठि हिन महीने में मुंहिंजो यूट्यूब चैनल मोनीटाइज़ थी वियो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख शुक्र आहिनि जो मां पंहिंजी जेका महिनत मुंहिंजी ज़ाया न वई आहे, जेका 5-6 सालनि खां वठी मूं महिनत कयां पियो, उहा महिनत जो फल हाणे अनक़रीब मिलण वारो आहे। इहे तव्हां भाइरनि जूं मुहबतूं आहिनि, तव्हांजा लख कुर्ब आहिनि जो असांखे सपोर्ट कयो था। अॻिते बि उमेदु आहे तव्हां सपोर्ट कंदा रहंदो। असां तव्हांजा अहसानमंद आहियूं। ऐं जंहिं सिंधी भाइरनि खे मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे सिंधी भाइर असांजा अॻिते अचनि, भली ॻाल्हि आहे उन्हनि जा बि चैनल अॻिते अचनि, छो त अॼुकल्ह सराइकी पंजाबी मतिलबु उर्दू टाइप ते हर को चैनल हलाए रहियो आहे ऐं असांजा सिंधी सभु काफ़ी माना अॻिते नथा अची सघनि। इहा ई वजह हूंदी आहे त उहे महिनत करे वरी छॾे ॾींदा आहिनि, पोइ इन जे करे उहो माण्हू पोइना फेल थी वेंदो आहे, कामयाबु न थी सघंदो आहे। बि ईअं चैनल छॾे ॾिनो, वरी दिलि खे मतिलबु आसिरो मिलियो त वरी करे ॾिसां चैनल। नेठि महिनत कंदो रहियुसि त अॼु चैनल मोनीटाइज़ थी चुको आहे। तव्हांखे अगरि शौक़ु आहे त तव्हां पंहिंजे यूट्यूब ते महिनत कयो, तव्हां पंहिंजी ज़रूरु महिनत कंदो, तव्हांखे महिनत जो फल हिकु न हिकु ॾींहुं मिली वेंदो। ऐं पूरी कोशिशि सां पंहिंजो कमु कयो यूट्यूब ते, जेका बि शइ जेको बि मतिलबु मौज़ू रखो, यूट्यूब चैनल ठाहियो, सुठो कॉन्टेंट रखो, इनशाला तव्हांखे जेको आहे न मिलंदी, सक्सेसफुल तव्हां थी वेंदो, तव्हांखे तव्हांजी महिनत ज़ाया न थींदी। इहा असांखे ख़ुशी थींदी, असांखे बि ख़ुशी थींदी त को सिंधी भाइर असांजा अॻिते महिनत करे रहिया आहिनि, काफ़ी करे रहिया आहिनि। ईअं न यूट्यूब ते सिंधी ॿिया चैनल न आहिनि, हज़ारे आहिनि, लेकिन ओतिरा अॻिते नथा अची सघनि। हीउ नंढिड़ो वीडियो तव्हांजे लाइ उमेदु सुठो लॻो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। कमेंट बॉक्स में लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा, कमेंट बॉक्स में कमेंट बि ज़रूरु कजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।